मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 7 सबक 4 हिस्सो पहिरियों मादे जो हरकी मालिक्यूली नज़रियो काइनेटिक मालिक्यूलर मॉडल ऑफ मैटर। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार मां आहियां सनाउल्ला महर। अॼु जे हिन वीडियो में जेको असां टॉपिक कवर कंदासीं उहो आहे मादे जो हरकी मालिक्यूली नज़रियो यानी काइनेटिक मालिक्यूलर मॉडल ऑफ मैटर। जीअं त प्यारा भारो तव्हां सम्झी चुका हूंदव त हिन टॉपिक में असां छा जे बारे में ॻाल्हाईंदासीं। सो हिते असां हिते जेको डिस्कस कंदासीं उहो कंदासीं मैटर जे मोशन जे बारे में। ठीकु आहे। सो अगरि जेकॾहिं असां मोशन जी ॻाल्हि कयूं त इन खां पहिरीं असीं अॻ में जेके बि चैप्टर कवर करे आया आहियूं उन में असां जेको बि डिस्कस कई आहे मोशन जे बारे में उहा कई आहे असां हेवी बॉडीज़ जे बारे में, जेके बि लार्ज बॉडीज़ आहिनि जंहिंखे असां पंहिंजे नेकेड आई सां ॾिसी सघूं। ठीकु आहे। या कंहिं इंस्ट्रूमेंट जे ज़रिए उहे हेवी बॉडी असां परे वारियूं ॾिसी सघूं। मिसाल जे तौर ते जीअं असांजा प्लानेट्स आहिनि या असां अर्थ जे बारे में डिस्कस कईसीं ऐं प्लानेट जे मोशन जे बारे में डिस्कस कईसीं। उनखां बाद में असां सैटेलाइट जे बारे में डिस्कस कईसीं या उनखां पोइ रॉकेट जे बारे में बि थोरो ॻाल्हायोसीं ऐं उनखां पोइ कुझु वधीक ॿियूं बि हेवी बॉडीज़ उन्हनि जे बारे में या उन्हनि जे मोशन जे बारे में असां डिस्कस करे चुका आहियूं। उते जेको असां डिस्कस कयो आहे उहो असां कयो आहे मतिलबु हेवी बॉडीज़ जे मोशन जे बारे में, त कीअं असांजी सैटेलाइट जेको आहे मूव करे थी, उनजी वेलासिटी कीअं आहे, अर्थ जे बारे में, अर्थ जे चौधारी जेको असांजो मून आहे उहो कहिड़े नमूने सां रिवॉल्व करे थो, या अर्थ जी पंहिंजी रोटेशन कीअं आहे, या उनखां पोइ प्लानेट्स जेके असांजे सोलर सिस्टम में मूव करनि था उन्हनि जे बारे में थोरो असां डिस्कस कईसीं। ठीकु आहे। या आम तौर ते जेके बि असांजा हेवी बॉडीज़ आहिनि ॿियूं। ठीकु आहे। मतिलबु हेवी बॉडीज़ इहो चवण जो मतिलबु इहो आहे जंहिंखे असां पंहिंजी नेकेड आई सां ॾिसी सघूं था। ठीकु आहे। पर हिते छा आहे बेसिकली त हिन मॉडल में जेको असां डिस्कस कंदासीं उहो कंदासीं असां स्मॉल ऑब्जेक्ट्स जे बारे में। स्मॉल ऑब्जेक्ट्स या स्मॉल जेके सबस्टेंसेस आहिनि उन्हनि जे बारे में। हाणे उहे असांजा कहिड़ा थी सघनि था, उहे असां उन्हनि में असां जेको आहे त एटॉमिक लेवल ते ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे। हाणे बेसिकली जेको काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल आहे मैटर जो, उनजी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उन में पहिरियों जेको उनजो हिसो आहे उन में चवे थो त मैटर इज़ मेड अप ऑफ टाइनी पार्टिकल्स कॉल्ड एटम। ठीकु आहे। हाणे मतिलबु मादो जेको ठहियलु आहे उहो ठहियलु आहे तमामु नंढड़नि ज़रड़नि सां जंहिंखे असां एटम चऊं था। ठीकु आहे। जेकॾहिं असां एटम जी ॻाल्हि कयूं त प्यारा ॿारो तव्हांखे ख़बर हूंदी त एटम जेको आहे छाजो ठहियलु आहे। ठीकु आहे। ऐं इन जी हिस्ट्री जे बारे में बि थोरो तव्हांखे ख़बर हूंदी त उनजे कहिड़े कहिड़े साइंटिस्ट उन्हनि ते जेको आहे कमु कयो। असां वधीक इन डिटेल में नथा एतिरो गहरो वञूं, पर थोरो मां जेको आहे त बेसिक थोरी शइ मां तव्हांखे ॿुधाए वठां। त हाणे एटम जेको हूंदो आहे उन में ॿ पोर्शन हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सेंटर वारो पोर्शन, हिकिड़ो हूंदो आहे वरी ॿाहिरियों पोर्शन। ठीकु आहे। हाणे ॿाहिरियों पोर्शन में छा हूंदा आहिनि, असांजा इलेक्ट्रॉन्स हूंदा आहिनि ऐं अंदरियों जेको सेटअप हूंदो आहे, अंदरियों जेको पोर्शन हूंदो आहे जेको असांजो न्यूक्लियस आहे, हाणे उन पोर्शन में असांजा वरी प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन्स मौजूदु हूंदा आहिनि। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन या असांजा जेके इहे पार्टिकल्स आहिनि। ठीकु आहे। हाणे इहे पार्टिकल्स बेसिकली वरी छाजा ठहियल आहिनि। कॾहिं इहा शइ तव्हांजे ज़हन में आई आहे त जीअं असां साइंस में हर हिकु शइ जो जेको आहे रीज़न पुछा कंदा आहियूं, रीज़न फाइंड कंदा आहियूं त हीअ शइ हिन मां ठहियलु आहे, त उहा शइ कंहिं मां ठहियलु आहे। अहिड़े हिसाब सां त जेकॾहिं असां एटम जी ॻाल्हि कंदा आहियूं त बाबा इलेक्ट्रॉन थियो, न्यूट्रॉन थियो या तव्हांजो प्रोटॉन थियो, त इन्हनि जो जेको आहे एटम ठहियलु आहे। पर इहे वरी पार्टिकल्स छाजा ठहियलु आहिनि। अगरि जेकॾहिं असां इन्हनि जी ॻाल्हि कंदासीं त बेसिकली इहे पार्टिकल्स वरी जेके ठहियलु हूंदा आहिनि इहे वरी ठहियलु हूंदा आहिनि सब एटॉमिक पार्टिकल्स जा। उन्हनि खे चइबो आहे क्वार्क्स। ठीकु आहे। हाणे उहे क्वार्क्स वरी 6 क़िस्मनि जा थींदा आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो आहे अप, ॿियो हूंदो आहे वरी डाउन, हिकिड़ो हूंदो आहे वरी चार्म, ॿियो हूंदो आहे स्टेंच, वरी टॉप बॉटम, मतिलबु 6 क़िस्म जा हूंदा। ठीकु आहे। हाणे असां हिननि जे डिटेल में नथा वञूं एतिरो, न त असांजो हीउ लेक्चर जेको आहे तमामु वॾो थी वेंदो। वरी उन जूं जेको आहे त वरी क्लासिफिकेशन हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। पार्टिकल्स जूं सो असां वरी पोइ पार्टिकल फिज़िक्स में हलिया वेंदासीं। ठीकु आहे। सो हाणे हिते असां जेको आहे त बेसिक शइ खे थोरो डिस्कस कयूं था त जीअं
हाणे हिते असांखे ॿुधायो वियो आहे त मैटर जेको आहे उहो कंहिंजो ठहियलु आहे, उहो ठहियलु आहे टाइनी पार्टिकल्स जो, यानी तमामु नंढनि ज़रड़नि जो। हाणे उहे जेके ज़रड़ आहिनि उहे बेसिकली इहे ई आहिनि। मिसाल जीअं इलेक्ट्रॉन थी वियो, प्रोटॉन थी वियो, न्यूट्रॉन थी वियो। हिते असां जेको पार्टिकल कंसीडर कंदासीं उहो इहे कंदासीं, ठीकु आहे। उन खां पोइ हे जेको असांजो एटम आहे, इहे एटम वरी पाण में मिली करे छा ठाहींदा आहिनि, इहे वरी मॉलिक्यूल्स ठाहींदा आहिनि, ठीकु आहे। चए थो त ग्रुप ऑफ एटम्स कॉल्ड मॉलिक्यूल्स। जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त ही हिकिड़ो मॉलिक्यूल आहे, यानी ॿ एटम असांजा हाइड्रोजन जा ऐं हिकिड़ो एटम ऑक्सीजन जो। हाणे इहे एटम पाण में मिली करे वरी असांजो हिकिड़ो मॉलिक्यूल ठाहींदा आहिनि, ठीकु आहे। हाणे मॉलिक्यूल ठाहिण जे लाइ घटि में घटि 2 एटमनि जी ज़रूरत हूंदी आहे, ठीकु आहे। पोइ के बि 2 एटम हुजनि, पोइ उहे सेम हुजनि या डिफरेंट हुजनि, ठीकु आहे। त उहे माना 2 मॉलिक्यूलनि जो हिकिड़ो ग्रुप थींदो आहे। त जीअं हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाइड्रोजन 2 आहिनि ऐं 3 हुन में ऑक्सीजन आहे। हाणे हीउ जेको मॉलिक्यूल आहे इहो कंहिंजो आहे, इहो वाटर आहे। जीअं कार्बन डाइऑक्साइड आहे, ठीकु आहे, जीअं NaCl आहे यानी लूणु आहे। खोड़ सारा तव्हांखे ॿिया बि जेको आहे त मॉलिक्यूल मिली वेंदा। उमेद आहे तव्हां केमिस्ट्री में इहे शयूं पढ़ियूं हूंदियूं, ठीकु आहे। त मॉलिक्यूल कहिड़ा कहिड़ा थींदा आहिनि ऐं उनखां पोइ उन्हनि जी जेको आहे त कहिड़ी कहिड़ी जेको आहे त क्लासिफिकेशन हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। त उनखां बाद में नेक्स्ट असांखे चए थो ही जेके बेसिकली मॉलिक्यूल हूंदा आहिनि प्यारा ॿारो, त उहे हमेशह हिकिड़े मोशन में हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन्हनि जो जेको मोशन हूंदो आहे उहो कंटिन्यूअस मोशन हूंदो आहे। ईअं न आहे त मॉलिक्यूल असांजा जेके आहिनि उहे हिकिड़ी जॻह ते चुप करे वेठा हुजनि, यानी 2 एटम पाण में मिलिया हुजनि, मिलण खां पोइ जेको आहे त उहे स्टक थी वञनि, उहे मिलण खां पोइ उहे भेजी वञनि, न। हमेशह मॉलिक्यूल जेके बि हूंदा उहे तव्हांजा मोशन में हूंदा, ठीकु आहे। पोइ चाहे उहे असांखे नज़र अचनि चाहे नज़र न अचनि, पर उन्हनि जो मोशन ज़रूरु हूंदो। ऐं उन्हनि जो मोशन कहिड़ो, ऐं उन्हनि जो मोशन जो जेको टाइप हूंदो उहो कहिड़ो हूंदो, उहो हूंदो रैंडम मोशन, ठीकु आहे। हाणे आमतौर ते असां मोशन जे बारे में डिस्कस करे आया आहियूं ऑलरेडी जेको आहे त अॻियनि क्लासिस में, पर हिते असां जेको आहे त वधीक हिन खे जेको आहे त अॻिते पढ़ंदासीं त बेसिकली उन्हनि जो रैंडम मोशन छाजे करे थींदो आहे, ठीकु आहे। हाणे रैंडम मोशन जे बारे में थोरो मां सिर्फ़ु तव्हांखे हिंट ॾेई वञा त रैंडम मोशन असांजो ईअं हूंदो आहे त मिसाल उनजी कोई बि हिकिड़ी डायरेक्शन न हूंदी आहे पार्टिकल जी। जीअं तव्हां हिन पिक्चर में ॾिसी रहिया आहियो त कोई बि हिते जेको बि पार्टिकल आहे या जेको बि मॉलिक्यूल आहे उनजो कोई बि हिकिड़ी डायरेक्शन में मोशन न आहे। हर पॉइंट ते हू पंहिंजी डायरेक्शन चेंज करे थो, ठीकु आहे। यानी असां हिनखे ॿियो नालो ॾींदा आहियूं ज़िगज़ैग मोशन, ठीकु आहे। रैंडम मोशन या ज़िगज़ैग मोशन बि चवंदा आहियूं, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां असांखे इहा ख़बर पइजी वई त जेके मॉलिक्यूल में जेके मोशन हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि, उहे हूंदा आहिनि रैंडम मोशन, ठीकु आहे। उनखां पोइ हीउ जेको असांजो नज़रियो आहे, यानी काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल ऑफ मैटर, इनखे ॿियो बि नालो हिकिड़ो ॾिनो वेंदो आहे। उनखे चयो वेंदो आहे द पार्टिकल मॉडल ऑफ मैटर, ठीकु आहे। यानी मादे जे ज़रात जो मॉडल या मादे जे ज़रड़नि जो मॉडल, ठीकु आहे। इनखे इहो बि चइबो आहे। हाणे हीउ जेको मोशन हूंदो आहे, हाणे इन मोशन जे बारे में चयो वञे थो द एविडेंस ऑफ मॉलिक्यूलर मोशन इज़ ब्रोनियन मोशन, यानी मॉलिक्यूलर मोशन जो सबूत जेको आहे उहो ब्रोनियन मोशन बि आहे। सो हाणे असां सम्झंदासीं हिन शइ खे त ब्रोनियन मोशन जेको आहे त उहो छा थींदो आहे ऐं उन कहिड़े हिसाब सां जेको आहे त हिन मोशन खे जे बारे में असांखे ॿुधायो, ठीकु आहे। सो हाणे असां डिस्कस कयूं था त ब्रोनियन मोशन छा थींदो आहे, ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, ब्रोनियन जेको आहे उहो हिकिड़े साइंसदान जो नालो आहे। बेसिकली उन मॉलिक्यूलर मोशन खे फर्स्ट टाइम डिस्कवर कयो, ठीकु आहे। जेको असांजो मॉलिक्यूलर मोशन हूंदो आहे, यानी जेको असां हींअर डिस्कस कयोसीं त रैंडम मोशन मॉलिक्यूल जो जेको थिए थो, उनखे फर्स्ट टाइम जेको डिस्कवर कयो उहो कयो हो रॉबर्ट ब्राउन नाले सां हिकिड़ो साइंटिस्ट हुयो। पोइ बेसिकली हू बॉटनिस्ट हुयो, ठीकु आहे। हुन 1827 में इन मोशन जे बारे में जेको आहे त असांखे ॿुधायो, इन जी डिस्कवरी कई। सो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ख़बर हूंदी त बॉटनिस्ट कंहिंखे चइबो आहे। बॉटनिस्ट चइबो आहे जेको अहिड़ो साइंसदान जेको बॉटनीअ जे बारे में जेको आहे स्टडी करे, ठीकु आहे। यानी बॉटनी चइबो आहे वरी ॿूटनि जे इल्म खे, ठीकु आहे। त जेको बि माण्हू या साइंसदान जो कंहिं ॿूटनि जे बारे में जेको इल्मु ॼाणे, ठीकु आहे, उन जे बारे में जेका स्टडी करे त उनखे चइबो आहे बॉटनिस्ट, ठीकु आहे। यानी बॉटनीअ जे लफ़्ज़ मां वरितो वियो आहे। तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन जे बारे में ॻाल्हि कयूं त बेसिकली हीउ जेको माण्हू हुयो उहो
ॿूटनि ते रिसर्च करे पियो ऐं ॿूटनि ते जॾहिं हीअ रिसर्च करे पियो उन खां पोइ हिन उन मोशन जे बारे में कीअं जेको आहे डिस्कवरी कई उन जे बारे में थोरो हाणे सम्झूं था। बेसिकली हिन छा कयो, हिन पोलन ग्रेन्स कया। ठीकु आहे, हाणे पोलन ग्रेन्स छा थींदा आहिनि, अगरि जेकॾहिं तव्हांखे न आहे ख़बर त बेसिकली मां तव्हांखे थोरो उनजो बेसिक ॿुधायां थो। सो अक्सर ॾिठो हूंदो तव्हां त जेके असांजा ॿूटा हूंदा आहिनि त ॿूटनि ते अची करे जेको आहे त के बि मिसाल जीअं मक्खी जूं मक्खियूं आहिनि उहे अची करे वेहंदियूं आहिनि या ॿिया के जीत ॼणा अची करे उन्हनि ॿूटनि ते वेहंदा आहिनि। उन खां पोइ उहे जेके मक्खियूं आहिनि या उहे जीत आहिनि पोइ हिकु ॿूटे खां वरी ॿिए ॿूटे जी तरफ़ वेंदा आहिनि, यानी हिकु गुल खां ॿिए गुल जी तरफ़ वेंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे बेसिकली छा आहे प्यारा ॿारो त अलाह तबारक व तआला असां इंसान न पर पूरी काइनात में जेका बि मखलूक़ात आहे उनखे जोड़नि में बणायो आहे। ठीकु आहे, यानी नर ऐं मादीअ जे बेसिस ते। सो ॿूटनि में बि इहा ई शइ थींदी आहे, जानवरनि में बि इहा ई शइ थींदी आहे ऐं जीतनि ॼणनि में बि इहा ई शइ थींदी आहे त अलाह साईं छा कयो आहे, नर ऐं मादीअ जे बेसिस ते बणायो आहे। त ॿूटनि में बि नर ऐं मादीअ जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। ठीकु आहे, मेल ऐं फीमेल जो कॉन्सेप्ट आहे। पोइ छा थींदो आहे त जॾहिं कोई बि जेको आहे त जीत या का मखे अची करे हिकु गुल ते अची करे वेहंदी आहे त पोइ छा थींदो आहे, उनजे वेहण सां उन गुल जा जेके ॿिज आहिनि, ठीकु आहे, उहे तमामु नंढड़ा हूंदा आहिनि जेके असां माइक्रोस्कोप जे ज़रिए मतिलबु ॾिसी सघूं था, बाक़ी ईअं नेकड आई सां पॉसिबल न आहे त असां ॾिसूं। सो उहे जेके उन जा ॿिज हूंदा आहिनि, ठीकु आहे, उन जा जेके उहे ग्रेन्स हूंदा आहिनि उहे उन माखीअ जे मख जे जेके टंगुनि में आहिनि उहे उत में चिंबड़ी पवंदा आहिनि। पोइ माखीअ जी उहा जेका मख आहे जॾहिं ॿिए कंहिं वञी करे ॿूटे ते या ॿिए कंहिं वञी करे गुल ते वेहंदी आहे, ठीकु आहे, त पोइ छा थींदो आहे त उहे जेके ग्रेन्स हूंदा आहिनि, उहे जेके ॿिज हूंदा आहिनि, पोइ उन फीमेल ॿूटो जेको आहे छा कंदो आहे, उन ॿिजनि खे जेको आहे पंहिंजे तरफ़ जेको आहे छिके वठंदो आहे। ठीकु आहे, पोइ हिकिड़ो उन खां बाद में जेको आहे त माना उन्हनि जो वरी जेको आहे हिकिड़ो गुल झलणो ऐं उन खां पोइ उन में वरी फल पैदा थियण जो हिकिड़ो नेचुरली प्रोसेस स्टार्ट थी वेंदो आहे। ठीकु आहे, सो चवण जो मतिलबु आहे उहो जेको ॿिज हूंदो आहे उन ॿिज खे बेसिकली चइबो आहे पोलन ग्रेन, यानी ॿूटे जो ॿिज। ठीकु आहे, नंढा नंढा जेके असांजा ॿूटा हूंदा आहिनि उन्हनि जे ॿिज खे पोलन ग्रेन्स चइबो आहे। ठीकु आहे, हाणे बेसिकली छा कयो, हिन उन पोलन ग्रेन ते जेको आहे त हिकिड़ो तजुर्बो कयो। तजुर्बो कीअं कयो त उन हिकिड़ो कंटेनर खयो ऐं कंटेनर में हुन भरियो पाणी। ठीकु आहे, हाणे पाणी भरण खां बाद में हुन छा कयो त हुन उहो पोलन ग्रेन जेके हुया उहे उन पाणीअ में जेको आहे त विधा। हाणे जॾहिं हुन उहे पोलन ग्रेन उन पाणीअ में विधा त पोइ हिन ॾिठो त हाणे बेसिकली थियणु छा घुरिजे हा त जॾहिं हुन मथां उन पाणीअ में उहे पोलन ग्रेन विधा त उहे पोलन ग्रेन बिल्कुलु बि सिधा हेठि जेको आहे त बॉटम में अची करे मतिलबु वेही रहनि हा। ठीकु आहे, माना सिधा उनजो मोशन जेको आहे उहो सिधो हुजे हा। ठीकु आहे, बेसिकली हिन जॾहिं ऑब्ज़र्व कयो त ऑब्ज़र्व करण खां बाद में हिनखे इहा शइ मालूम थी त जेके उहे पोलन ग्रेन हुया जॾहिं पाणीअ में हेठि अचनि पिया त उहे बिल्कुलु सिधा न पिया अचनि, उहे छा पिया करनि, उन्हनि जो मोशन चेंज पियो थिए। मिसाल तौर ते जीअं हिते पोइ त वरी ही मथे हले वियो, वरी हीअं हले वियो, वरी हीअं, वरी हीअं, वरी हीअं, मतिलबु उनजो मोशन जेको हुयो उहो रैंडम हुयो। ही इन ॻाल्हि ते जेको आहे त जेको आहे थोरो कंफ्यूज़ थियो त बेसिकली इहो रैंडम मोशन असांजो थिए छो थो। जीअं त प्यारा ॿारो असां ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त मालिक्यूल जो जेको मोशन हूंदो आहे उहो रैंडम मोशन हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे हिते असां जेकॾहिं कंसिडर कयूं त ही जेके ॻाढ़ा डॉट्स आहिनि इहे असांजा पोलन ग्रेन आहिनि ऐं उनखां पोइ ही जेके ब्लू डॉट्स आहिनि उहे असांजा जेके आहिनि वाटर मालिक्यूल्स आहिनि। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसंदव त ही जेके ब्लू डॉट्स आहिनि उहे वाटर उहे जेके आहिनि हिन रेड डॉट्स खे जेको आहे त उन्हनि सां कोलाइड करनि था। ठीकु आहे, कोलाइड करे उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे उहा चेंज था करनि। ठीकु आहे, जेकॾहिं हितां ही अचे थो त हिते अची करे ॿिए सां मिलंदो, वरी हुनजी पंहिंजी पोज़ीशन चेंज थी वेंदी। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां पोइ हिन इहा शइ ऑब्ज़र्व कई त जेके असांजा वाटर जा मालिक्यूल आहिनि बेसिकली उहे असांजा स्टैटिक न आहिनि। ठीकु आहे, उहे सुकून वारी हालत में न आहिनि। पोइ उहे जॾहिं कोलाइड करनि था त उन जे कोलियन जे करे ई जॾहिं उन्हनि जो कॉन्टेक्ट पोलन ग्रेन सां थिए थो त उन्हनि खे बि हू छा था करनि, पुश था करनि ऐं उनजे पुश करण सां, उनजे ढके ॾियण सां, उन सां टकराए ॾियण सां छा थो थिए त उन्हनि जो मोशन बि चेंज थो थिए। ठीकु आहे, पोइ इन खे जेको आहे हिन ऑब्ज़र्व कयो ऐं उन जे बेसिस ते उन मोशन खे इन जे बेसिस ते हुन कंक्लूजन कढी ऐं इन मोशन खे जेको आहे चइबो आहे पोइ ब्रोनियन मोशन। ठीकु आहे, हाणे अगरि जेकॾहिं असां हिन जे डेफिनेशन जी ॻाल्हि कयूं त चवे थो
irregular motion caused by water molecules is called Brownian motion। ठीक आहे, हाणे चए थो irregular motion उन पोलन ग्रेन जो, ठीक आहे, कंहिंजे करे थिए, वाटर मॉलिक्यूल जे मोशन जे करे थो थिए। ठीक आहे, ऐं उन मोशन खे असां छा था चऊं, Brownian motion। ठीक आहे प्यारा ॿारो। सो आई होप कि तव्हांखे ही जेको आहे त लेक्चर सम्झ में अची वियो हूंदो त असांजो Brownian motion छा हुयो, या उन खां पोइ बेसिक असां पढ़ियोसीं काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल ऑफ मैटर जे बारे में, उहो बि तव्हांखे सम्झ में अची हूंदो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां इन्हनि शयुनि खे कुझु वधीक डिस्कस कंदासीं, जेको आहे त सॉलिड ऐं लिक्विड ऐं गैस जे बारे में। तो इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।